بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصم ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. وإذا سألك عبادي عني فإني قريب أجيب دعوة الداعي إذا دعاني فليستجيبوا لي وليؤمنوا بي لعلهم يرشدون. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. الله تبارक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बाजमात नसीब फरमाए ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि सां मोमिननि सां मुख़ातब थींदे रमज़ान जे रोज़नि जे फ़र्ज़ हुजण जो हुकुम बयानु फरमायो। पोइ इन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला इहा इजाज़त बि ॾिनी हुई त जेकॾहिं कोई रोज़ा नथो रखणु चाहे त पोइ फ़िदियो अदा करे, भले बीमार बि कोन्हे, भले मुसाफ़िर बि कोन्हे, पर जेकॾहिं रोज़ा रखणु नथो चाहे त पोइ फ़िदियो ॾेई छॾे। पोइ अॼोकी आयत जे अंदरि वरी अल्लाह तबारक व तआला इहा जेका इजाज़त हुई सिहतमंद माण्हूअ खे त रोज़ो नथो रखी सघे त पोइ फ़िदियो ॾे, अॼोकी आयत में अल्लाह तबारक व तआला उन इजाज़त खे वापसि फरमायो। रमज़ान जो रोज़ो फ़र्ज़ु आहे, सिहतमंद माण्हू रमज़ान जे रोज़े खे पहुचे, रमज़ान जो महीनो अची वञेसि ऐं सिहतमंद हुजे त रोज़ो रखे। इन में अल्लाह तबारक व तआला जूं हिकमतूं आहिनि। ॾिसो, इब्तिदा में अल्लाह तबारक व तआला रमज़ान जा रोज़ा जेसीं ताईं फ़र्ज़ु न कया हुआ तेसीं ताईं हुज़ूर सलातो सलाम जन ऐं हुज़ूर सलातो सलाम जी ताबेदारी कंदे सहाबी सगोरा में 10 मुहर्रम जो रोज़ो रखंदा, फ़र्ज़ु सम्झी करे, लाज़िम सम्झी करे, ऐं हर महीने में 3 रोज़ा रखंदा। अल्लाह तबारक व तआला उन्हनि रोज़नि जे एवज़ में रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु कया। हाणे अॻियां जेके हर महीने 3 रोज़ा रखंदा उहे ख़तमु, उन्हनि जो लाज़िम हुजणु ख़तमु थी वियो। 10 मुहर्रम जो रोज़ो लाज़िम हुयो, ख़तमु थी वियो। हाणे रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु थिया। जेतिरे क़दुरु रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु थिया त ओतिरो वरी उन में रिआयत इहा बि ॾिनी वई त कोई रोज़ो न रखे त फ़िदियो ॾे। वरी हाणे अॼोकी आयत में अल्लाह तबारक व तआला फरमायो, शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन। रमज़ान जो महीनो इहो अहिड़ो बाबरकत महीनो आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक खे नाज़िल कयो आहे। ऐं वरी क़ुर पाक जे अंदरि रमज़ान मुबारक जे महीने जो बयानु आहे। ॿिन्हिनि जो जोड़ आहे, क़ुर जो ऐं रमज़ान जो। रिवायत जे अंदरि ईअं बि ईंदो आहे त क़यामत जो ॾींहुं थींदो त क़ुर पाक बि माने जी सिफ़ारिश कंदो। अस्सियाम वल क़ुरआन यशफ़ाअन लिल अब्द। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं क़ुर पाक बि सिफ़ारिश कंदो पंहिंजे पढ़ंदड़ जी। अल्लाह ताला जे ज़ात जा ॾोह इल्तिजा कंदो त मुंहिंजा रब साईं पंहिंजे ज़िंदगीअ में हिन मूंखे कॾहिं कोन विसारियो, थोरो थको मूंखे रोज़ु पढ़ंदो, हिकिड़ो ॾींहुं बि मूंखे विसारियो कोन आई। वक़्त ते पाबंदीअ सां पढ़ंदो, पर जे कॾहिं बीमारी उज़ुर कंहिं ॻाल्हि जे करे रहिजी वेंदो हुउसि त ॿिए ॾींहुं ओतिरो दौर वरी पढ़ी छॾींदो, माना मूंखे विसारियो कोन आई। त पोइ अल्लाह तबारक व तआला खे क़ुर पाक अर्ज़ु कंदो त मुंहिंजा रब साईं अॼु हिन घड़ीअ में मां हिन खे कोन थो विसारियां, इन जी सिफ़ारिश थो कयां। अल्लाह ताला फरमाईंदो क़बूल आहे। क़ुर पाक जंहिंजी सिफ़ारिश करे त अल्लाह तबारक व तआला उनखे क़बूल न करे, थी नथो सघे।
वरी ईअं क़ुर पाक जे सिफ़ारिश वांगुरु रमज़ान मुबारक जो महीनो बि सिफ़ारिश कंदो, चवंदो त मुंहिंजा रब साईं सर्दी हुजे या गर्मी, आहिस्ते आहिस्ते मां तुंहिंजे हुकुम ऐं हिकमत सां कॾहिं सर्दियुनि में ईंदोसि कॾहिं गर्मियुनि में ईंदोसि रमज़ान, पोइ हिन मूंसां निभायो, गर्मियूं हुजनि या सर्दियूं हुजनि रोज़ो रखंदो। दिलि फ़र्ज़ु जेकॾहिं कंहिं उज़र जे करे रोज़ो रहिजी वेंदो हुउसि त वरी क़ज़ा करे ओतिरा रमज़ान खां पोइ रखंदो हो, भला गर्मियुनि में न त वरी सियारे में ओतिरा रोज़ा रखंदो, छॾींदो न हो, मूंखे न विसारियो न हो, मूंखे न छॾे न ॾिनो। पोइ रमज़ान मुबारक जो महीनो बि अलाह ताला खे सिफ़ारिश कंदो त मुंहिंजा रब साईं अॼु हिन हेॾे घड़ीअ में मां बि न थो विसारियो, सिफ़ारिश क़बूल फ़रमायो। अलाह ताला रमज़ान जी ऐं क़ुर पाक जी ॿिन्हिनि जी सिफ़ारिश क़बूल फ़रमाईंदो। तॾहिं अलाह ताला क़ुर पाक जी ख़ुदि फ़ज़ीलत बयानु कंदे ऐं रमज़ान मुबारक जी फ़ज़ीलत बयानु कंदे फ़रमायो शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, रमज़ान जो अहिड़ो बाबरकत महीनो आहे जंहिंमें क़ुर पाक नाज़िल थियो आहे। किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां जेके सहीफ़ा नाज़िल थिया उहे बि रमज़ान मुबारक में, ग़ालिबन 2 रमज़ान ते, ऐं तौरात रमज़ान जे 6 तारीख़ ते, ऐं इंजील रमज़ान जे 13 तारीख़ ते, क़ुर पाक वरी रमज़ान जे 24 तारीख़ ते। वरी हिन क़ुर पाक जे अंदरि ख़ुदि इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारकतिन फ़रमायो वियो त असां हिन खे बरकत वारी राति माना लैलतुल क़द्र में नाज़िल कयो आहे। ऐं होॾां हिकिड़े मुहदिस लिखियो आहे त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त 24 ते, हाणे हदीस पाक चवे थी 24 जे राति, क़ुर पाक जी आयत चवे थी त लैलतुल क़द्र वारी राति, ऐं लैलतुल क़द्र 21 में थींदी आहे, 21 ऐं 2 पाण में थिए कीअं, हुनजे करे उलमा मुहदिसिन लिखियो आहे त किन बुज़ुर्गनि इहे रिवायतूं बि कयूं आहिनि त लैलतुल क़द्र 24 में हूंदी आहे। अगरचे रिवायतूं इहे बि आहिनि त लैलतुल क़द्र 21 जे रातिनि में ॻोल्हियो, त पोइ मुहदिसनि तत्बीक ॾींदे ईअं फ़रमायो अलाह जे रसूल जो हू फ़रमान बि अखियुनि ते, क़ुर पाक जा अल्फाज़ बि अखियुनि ते। क़ुर पाक खे ईअं चवंदासीं त लैलतुल क़द्र वारी राति में नाज़िल थियो आहे, पोइ लैलतुल क़द्र वारी राति अलाह जे इल्म में आहे, बदीअ जे रातिनि में 2 या 21 जे राति, ॿई असांजे अखियुनि ते। त पोइ क़ुर पाक जी सिफ़त बयानु कंदे अलाह ताला फ़रमायो हिकु रमज़ान अहिड़ो बाबरकत महीनो जंहिंमें क़ुर पाक नाज़िल थियो आहे, ऐं इहो क़ुर पाक मामूली किताब न आहे, हुदल लिन्नास, हिकिड़ी सिफ़त आहे क़ुर पाक जी त माण्हुनि जे लाइ, काइनात सॼीअ जे इंसाननि जे लाइ क़ुर हिदायत आहे। इन में ॾिसो कोई फ़र्क़ु न रखियो वियो त को अंग्रेज़ जे लाइ फ़ाइदेमंद कोन्हे या ग़ैर मुस्लिम जे लाइ फ़ाइदेमंद कोन्हे, रुॻो मुस्लमाननि जे लाइ। नास जो लफ़्ज़ चयो वियो इंसानियत, बनी नो इंसानियत जे लाइ फ़ाइदो आहे। जेको क़ुर पाक मां हिदायत वठणु चाहे क़ुर हुन जी रहनुमाई कंदो। हिकिड़ी सिफ़त इहा आहे। ॿी सिफ़त बयानु कई वई वबय्यिनातिन मिनल हुदा, माण्हुनि जे हिदायत जे लाइ क़ुर पाक में चिटा रोशन दलील बि बयानु कयल आहे। ईअं बि न रुॻो क़ुर पाक पंहिंजी ॻाल्हि करे वञे, बसि इंसान खे मञाइण जे लाइ, सम्झाइण जे लाइ अक़ुल सां अलाह ताला दलील बयानु फ़रमाया आहिनि। सम्झाइण जे लाइ गुज़िरियल आयतुनि में फ़रमायो वियो इन फ़ी ख़ल्क़ि समावाति वल अर्ज़, जंहिं रब खां तव्हां भॼो था, ख़बर कोन अथव उन रब हिन ज़मीन आसमान खे पैदा कयो, आसमान बिना तंबे तूणीअ जे, ज़मीन खे बिना हेठि टिकण जे पाणीअ जे मथां ख़लक़ियो अथई, आसमान खां मींहुं वसाईंदो आहे, उन जे ज़रिए ज़मीन आबाद कंदो आहे, पोइ उहो पाणी वरी किथे बर्फ़ जे सूरत में, किथे दरियाउनि में, किथे ढंढुनि ढोरनि में, इन पाणीअ सां वरी दुनिया जे मख़लूक़ात खे पाणी पीआरे करे जीअरो रखंदो आहे, जियापो रखियो आहे उन मख़लूक़ जे लाइ, इन पाणीअ जे अंदरि मख़लूक़ जो जियापो रखियो आहे। इहे सभु ॻाल्हियूं अलाह तबारक व तआला दलील तौर ते बयानु फ़रमाए इंसान खे अक़ुल में इहे ॻाल्हियूं ॾिनियूं त हाओ इहे एॾियूं वॾियूं शयूं, आसमान जो बुलंद हुजणु, ज़मीन जो पाणीअ ते बीहणु, पाणी आसमान खां झुड़ जे ज़रिए वसणु, पोइ उन पाणीअ सां ज़मीन जो आबाद थियणु, मख़लूक़ात जी बि ज़िंदगी उन पाणीअ सां रखियल, इहो यार बुतनि जो कमु कोन्हे। बुत पंहिंजे मथां मखी थी वियसि त उनखे कोन थो टारे सघे, रोज़ु पूॼण वारा अची करे पोचो हणंदा अथनि, पोइ मखी कोन था टारे सघनि, नफ़ो नुक़सानु नथा ॾेई सघनि, त पोइ हीअ ज़मीन आसमान जो निज़ाम कीअं ख़लक़ींदा। अक़ुल सां अलाह साईं जॾहिं दलील बयानु कया तॾहिं अक़ुल वारनि सम्झी वरिता त हाओ वहदहुल्ला शरीक हिकु ख़ुदा, जंहिं हिन निज़ाम खे ख़लक़ियो आहे, ॿिए खे एतिरी ताक़त कोन्हे। त पोइ अलाह साईं इशारो कंदे फ़रमायो हुदल लिन्नास, क़ुर हिकु माण्हुनि जे लाइ हिदायत बि आहे, ऐं इन क़ुर पाक जे अंदरि हिदायत जा रोशन दलील बि बयानु कंदा आहिनि, रुॻो ईअं हवाली ॻाल्हि न आहिनि,
वल फुरक़ान, टी सिफ़त क़ुर उहो किताबु आहे जंहिंमें हक़ ऐं बातिल जो नुमाया फ़र्क़ु वाज़िह आहे। क़ुर पाक बातिल खे चिटो करे वाज़िह थो करे त हीअ बातिल आहे, ऐं हक़ खे बि चिटो थो करे त हीअ हक़ु आहे, हिनखे चंबड़ी पओ। पोइ हाणे अलाह ताला क़ुर पाक जो जॾहिं शान बयानु कयो ऐं रमज़ान मुबारक जो बि शान बयानु कयो, पोइ हाणे आख़िर में फरमाईं फमन शहीद मिनकुम अश-शहर। पोइ जॾहिं क़ुर खे बि मञियो था हे ईमान वारो, रमज़ान खे बि मञियो था त फ़ज़ीलत वॾी आहे रमज़ान जी, क़ुर पाक खे बि मञियो था त हिदायत जो किताबु आहे, रोशन दलील बि अथसि, हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु बि करे थो, त पोइ हिकिड़ी ॻाल्हि हीअ बि मञियो त अॻ में तव्हांखे इजाज़त ॾिनीसीं वअलल्लज़ीन युतीक़ूनहु फ़िद्यतुन ताअम मिस्कीन, जेको रमज़ान जा रोज़ा न रखे, भले मुसाफ़िर बि न हुजे, भले बीमार बि न हुजे, सिहतमंद बि ठीकु आहे, नथो रखे त फिदियो ॾे। पर हाणे तव्हां खां इहा इजाज़त वापसि था वठूं। फमन शहीद मिनकुम अश-शहर, तव्हां मां जंहिंखे रमज़ान जो महीनो मिली वञे, सिहतमंद हुजे, बीमार बि न आहे, त पोइ एॾो बाबरकत महीनो आहे, इन जे रोज़नि खे छॾियो न, फलियसुम, रोज़ा रख। हा जेकॾहिं उज़ुर आहे, वमन कान मरीज़न, जेको मरीज़ हुजे, अव आला सफ़र, या जेको सफ़र ते वञे, फ़ाइदतुम मिन अय्यामिन उख़र, पोइ घणे ओतिरा रोज़ा, त सफ़र में घणा ॾींहं मुंहिंजो रोज़ो रहिजी वियो आहे, घणा रोज़ा रहिया आहिनि, या बीमारी जी हालत में घणा रोज़ा रहिया आहिनि, फ़ाइदतुम मिन अय्यामिन उख़र, पोइ रमज़ान खां पोइ ॿिया ॾींहं ओतिरा रोज़ा रखे। अलाह ताला ॾिसो पाबंदी न कई त रमज़ान गुज़रे, ईद जा 3 ॾींहं गुज़रनि त रोज़ा रखो, ईअं बि न, जॾहिं बि रखो, पर रखणा आहिनि ॿिए रमज़ान खां पहिरियां पहिरियां। ऐं वरी सफ़र जे एतबार सां ईअं बि कोन कयो त रमज़ान में सफ़र ई न कयो, छो त रोज़ा रखणा आहिनि, भले कयो सफ़र, तव्हां पंहिंजे कारोबार सां, पंहिंजे धंधे सां, पंहिंजे इलाज मुआलजे सां, ऐं पंहिंजे मिटनि माइटनि ॾे वञण सां, या पंहिंजे कहिड़े बि तरह सां तव्हांजो ज़रूरी सफ़र थी पियो, भले वञो, असांजे रोज़े खे छॾियो। ॾिसो अलाह तबारक व तआला पंहिंजे हुकुम खे नॉर्मल बनायो, इंसान जी ज़रूरत खे अॻियां रखियो। तुंहिंजी ज़रूरत आहे सफ़र करणु, भले कर, भले असांजे हुकुम खे तूं पोइ ते घर पोइ रखिजांइ, इहा नरमी आहे, इहो बंदे जे मथां शफ़क़त ऐं अहसास आहे। अलाह तबारक व तआला बंदे जे मथां महिरबानी कई आहे। ऐं जेकॾहिं बीमार जे मथां बि पाबंद कयो वञे हा त हर हाल में तोखे रोज़ो रखिणो आहे, हर हाल में तोखे निमाज़ पढ़णी आहे, ऐं बीह करे पढ़णी आहे, त ॾुखियाई थिए हा, तंगी थिए हा, बंदो बेज़ार थिए हा। अलाह तबारक व तआला आसानी करे ॾिनी। निमाज़ में बि ईअं, अबा तूं बीह नथो सघीं त वेही पढ़, वेही नथो सघीं त लेटी पढ़। बाज़ औक़ात बुज़ुर्गनि लिखियो आहे त कोई माण्हू वेही पढ़े थो, पर वेहण में उन जा गोॾा बिटा कंहिं बि तरह सां नथा थियनि। हथैया वांगुरु त नथो वेही सघे, पर पलथड़ी में नथो वेही सघे, टंगूं सिधियूं रखी वेही सघे थो। शरीयत इजाज़त ॾिनी त काबतुल्लाह ॾे सिधा पेर करे वेही सघे थो, न त वेही पढ़। हालांकि काबतुल्लाह शरीफ़ ॿिए पेर निंड में बि कोन कबा, सुम्हण महिल बि खटोलो ॿिए पासे कबो आहे, त जीअं पेर ई न थियनि। पर निमाज़ जेकॾहिं अलाह ताला जो हुकुम अदा करण जे लाइ तूं सचे दिलि सां बीह थो, ऐं तुंहिंजा पेर एॾा सही था बीहनि, तोखे तकलीफ़ नथी अचे, त इहो बि क़बूल आहे, पर निमाज़ पढ़। पर जेकॾहिं ईअं बि न आहे त भला लेटी पओ, 4-5 विहाणा रखी करे, लेटी करे, टंगूं ॾिनूं करे, ओड़ी तरह सां तूं पढ़, भला रुकू बि कर, सजदो बि कर, क़याम बि कर, त आसानी कई वई। ऐं मरीज़ जे एतबार सां बि अलाह तबारक व तआला आसानी कई। तव्हां जेकॾहिं रोज़े रखण सां तव्हांजो मर्ज़ वधे थो, या तव्हांजो ज़ुअफ़ कमज़ोरी एतिरो वधी थी वञे जो मर्ज़ लॻंदो, हिकिड़ो माण्हू कमज़ोर आहे, मरीज़ न आहे, बीमार कोन्हे, पर कमज़ोर आहे, हाणे उहो जेकॾहिं रोज़ो रखंदो त हिनजी कमज़ोरी वधंदी, पोइ बीमारी लॻंदसि, इहो बि मरीज़, शरीर चयो इहो बि मरीज़ आहे, पोइ रखे रोज़ा। ऐं जेकॾहिं ज़िंदगीअ में रोज़ा नथो रखी सघे, अहिड़ो मर्ज़ आहे जे रोज़ो रखंदो त मरीज़ थींदो। डॉक्टरनि चयो आहे अहिड़ी बीमारी आहे हिनखे कमज़ोरीअ जी, त इहो भले सदाईं रोज़े जे एवज़ में फिदियो ॾींदो अचे। पोइ जेकॾहिं फिदियो बि सच पच कोन्हसि, बीमार बि आहे, वरी ग़रीब बि आहे, ख़र्च जे लाइ 5 रुपया कोन अथसि जो पंहिंजो इलाजु करे सघे ऐं घर जो ख़र्चो हलाए सघे, वरी रोज़ो बि नथो रखी सघे, हाणे फिदियो लाज़िम अथसि, फिदियो बि पैसे सां अदा थींदो, अनो अनाज पैसो कोन्हे, त पोइ हाणे फिदियो बि नथो रखी सघे, नथो अदा करे सघे, रोज़ो त नथो रखी सघे, पर उनजे एवज़ में फिदियो बि नथो ॾेई सघे, ग़रीब आहे, त पोइ शरीयत ते इस्तिग़फ़ार कंदो रहे, अलाह ताला खां माफ़ी वठंदो रहे। पर अलाह तबारक व तआला इंसान खे केॾो प्यार भरे अंदाज़ में सम्झाईंदे फ़रमायो, युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र, अलाह तव्हां ते ॾुखियाई करण जो इरादो कॾहिं बि नथो रखे, वला युरीद बिकुमुल उसर, अलाह ताला तव्हांजे मथां आसानी जो इरादो थो करे, ॾुखियाई जो इरादो नथो रखे।
अल्लाह से फरमाए थो जो मुंहिंजे माननि जे लाइ आसानी हुजे। ॾिसो निमाज़ 50 भेरा फ़र्ज़ु थी न, आसानी कई वई, 5 ॾिनी वई। तहजुद जे निमाज़ खे फ़र्ज़ियत खां हटाए करे नफ़िल करे रखियो वियो, आसानी करे ॾिनी वई। न त जे तहजुद फ़र्ज़ु थिए हा पोइ खणी 2 रकातूं छो न हुजे हा, कोई कोन पढ़े हा। अहिड़ा नेक के सालिह वॾा अल्लाह ताला जा मक़बूल माना जेके नफ़्स ते कंट्रोल करणु ॼाणनि उहे उथी सघनि हा, न त अक्सर इंसाननि जी। पर अल्लाह तबारक व ताला आसानी फरमाई, सोना नबी तूं त पोइ न छॾिजां पढ़ पिया, ठीकु आहे। इहो हुज़ूर सलातो सलाम जन सां मोहबत जो इज़हार हो। तॾहिं त हुज़ूर सलातो सलाम जन बि राति जो तहजुद जे निमाज़ सां गॾु बे इंतिहा रहंदा हुआ। जॾहिं अम्मा आयशा रज़ी अलाह ताला अन्हा हुज़ूर सलातो सलाम जन खां पुछा फरमाई त सोना साईं तव्हांजा त अॻियां पोयां सभु कमियूं को तव्हां अल्लाह ताला माफ़ु करे छॾियूं आहिनि न, तव्हांजे लाइ त जन्नत आहे ई आहे, सॼी काइनात तव्हांजी आहे, जन्नत तव्हांजो घरु आहे, तव्हां छो रहंदा आहियो, छो रहंदा आहियो? एॾा वॾा सजदा, एॾियूं वॾियूं नफ़िल जे अंदरि रकातूं, वॾी तिलावत, वॾो क़याम, पेर सिधी था न, एॾियूं तकलीफ़ूं छो कंदा आहियो? सम्झ में नथो अचे। जॾहिं मक़बूल आहियो, सॼी दुनिया तव्हांजे क़दमनि तां त छा जुतीअ जे मिटीअ तां गौर थिए, पोइ बि तव्हां एॾो रोओ था। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जवाबु अहिड़ो फरमायो, पाण फरमायूं त रोअण जी ज़रूरत कान्हे अल्लाह ताला खे न मूंखे, पर अल्लाह खे उहे बाना वणंदा आहिनि जेके संदसि ॾाढो रोअंदा आहिनि। पोइ अल्लाह ताला जे प्यारनि पसंदीदा बाननि मां माना माना अल्लाह ताला खे जिन बाननि सां प्यारु आहे, जिन बाननि जूं सिफ़तूं वणनि थियूं, उहे सिफ़तूं मां बि आणियां न त मां बि उन्हनि में हुजां। अगरि जे मुंहिंजो दर्जो उन्हनि खां मथे आहे पर उहो बि त वणनि था न, मां बि उन्हनि जो हुजां। हितां हिकिड़ो वॾो सबक़ु थो मिले त ज़ाहिरी तौर ते बंदे जो मक़ाम रुतबो भले केॾो बि हुजे, पर मुआशिरे में हिकिड़ियूं अख़लाक़ी सिफ़तूं, ताबेदारीअ वारियूं सिफ़तूं, सुलछणियूं सिफ़तूं जेके वणनि थियूं अल्लाह खे, अल्लाह ताला जे ज़ात खे, अल्लाह जे रसूल खे, इंसान खे उहे सिफ़तूं अपनाइणु जेके अल्लाह ताला खे वणनि थियूं, चाहे बंदे जो मक़ाम केॾो बि हुजे, उहे पसंदीदा सिफ़तूं माण्हू अपनाए। त बहरहाल अल्लाह ताला फरमायो, अल्लाह तव्हां त युरीदुल्लाहु बिकुमुल युस्रा, आसानी जो रब इरादो थो करे, वला युरीदु बिकुमुल उसरा, तंगीअ जो इरादो नथो करे तव्हांजे लाइ। पोइ साईं जे तंगीअ जो इरादो कोन्हे, सवाल थियो सम्झण जे लाइ, साईं जे तंगीअ जो इरादो कोन्हे को त पोइ असां रमज़ान में रोज़ा हूअं ई कोन पिया रखी सघूं, गर्मीअ जे ॾींहंनि में सफ़र ते या मर्ज़ जी हालत में रहिजी विया त माफ़ु थियनि हा न। ईअं छो चयव त पोइ ओतिरा वरी कज़ा करे रखिजो, ओतिरा वरी घणे पोइ रखिजो, ईअं छो चयव, माफ़ु थी वञनि हा न। अल्लाह ताला अहिड़ो जवाबु फरमायो, वली तुकमिलुल इद्दत वली तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून। अल्लाह से फरमाए थो तव्हांखे ख़बर आहे हिकिड़े हिकिड़े रोज़े जो अजुर ऐं सवाबु मां केॾो रखियो आहे। पोइ इहे 5 रोज़ा सफ़र जे दौरान जेके रहिजी विया, या बीमारी जे दौरान 2 रोज़ा ते हिकिड़ो रहिजी वियो, त इहे जेकॾहिं तव्हांजा रहिजी विया त केॾे वॾे सवाब खां महरूम रहिजंदव। पोइ इहो सवाबु अल्लाह से फरमाए थो मां नथो चाहियां त तव्हां हिन खां महरूम रहो। पोइ साल सॼे में जंहिं महिल बि सियारे में आसानी सां रखी सघो, इहे रोज़ा उन नियत सां रखिजो जेके मुंहिंजा रहिया रमज़ान में उहे थो रखां ताकी तव्हांखे उहो अजुर ऐं सवाबु कामिल मुकमल मिले। इन में बि बाने जे लाइ आसानी, इन में बि बाने जे मथां महिरबानी। पोइ ज़ाहिर आहे जेको टोटरी हूंदो आहे असां इंसाननि में, जेको टोटरी हूंदो आहे या जेको सदाई कमज़ोरी ऐं एबनि ते नज़र रखंदो आहे, उहो त चवंदो ईअं त बसि हुजे ई माफ़ु। पर जेको कंहिं न कंहिं तरह सां चवंदो मुंहिंजो फ़ाइदो हुजे, उनजो ज़हन इन पासे वेंदो त अल्लाह ताला जो वॾो अहसान आहे जो हिते भला ऊन्हारे में रमज़ान जा रोज़ा न सही सियारे में क़बूले थो। पोइ यार सियारे में हूअं बि कॾहिं कंहिं कम सां निकिरबो आहे, मानी ॾींहं जो न खाई बि आहे, पोइ ॾींहुं गुज़री वेंदो आहे झटि पल में, त पोइ रोज़े जे नियत सां गुज़रंदो त रोज़ो बदा थी वेंदो, ॾींहुं गुज़री वेंदो ऐं सवाबु बि मिलंदो। त पोइ रब जो इहो त वॾो अहसान आहे। पर अल्लाह ताला बि फरमायो तव्हांजे मथां आसानीअ जो इरादो था कयूं असां, ॾुखियाईअ जो न। इन जे करे त तव्हां उहो ॻणप वारो तादाद जेके रोज़ा रहिया अथव उहे पूरा कयो। वली तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम, ऐं पंहिंजे रब जी वॾाई बयानु कयो जंहिं रब तव्हांखे क़ुर पाक जे ज़रिए हिदायत ॾिनी आहे। कामयाबीअ वारो रब जंहिं रस्तो ॾेखारियो आहे उन रब जी वॾाई बयानु कयो। वलअल्लकुम तशकुरून, बुज़ुर्गनि अहिड़ो तर्जुमो कयो आहे, मन रब जो अहसान मञियो, मन रब जो अहसान मञियो। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह तर्जुमो लिखियो आहे, वलअल्लकुम तशकुरून, मन रब जा शुक्रगुज़ार बना थियो। ऐं साईं ॿीहर वारनि लिखियो आहे, मन शायदि अल्लाह ताला जो शुक्र ज़ुबान ते जारी थी वञे,
माना ॾिसो अल्लाह तबारक व ताला इंसान जे मथां जेके अहकाम नाज़िल कया आहिनि उहे बि सख़्तीअ सां न, उहे आसानीअ सां, नरमीअ सां। जीअं बंदो ईअं न चए त मुंहिंजे रब मूंखे पाबंद करे छॾियो आहे, मुंहिंजे रब मूंखे सख़्ती करे सोढ़ो कयो आहे। अलाह फरमाए थो आसानी कई आहे असां, त पोइ इन आसानीअ जे करे बंदे जे मथां हिकिड़ी ड्यूटी बि हुजे, लाज़मन करणी बि आहे, ऐं उनखे वरी इजाज़त मिले त बाबा तूं उनखे सॼे ॾींहं में 5 वक़्तनि खे पंहिंजे वक़्त खे आसानी सां कर। हिकिड़े टाइम ते बि तोखे 5 कलाक कोन था घुरूं, आसानी सां कर, रोज़ो बि आसानीअ सां, तुंहिंजे मथां आसानी हुजे त उहो बंदो चवंदो हर महिरबानी। त अलाह सी बि फरमाए थो जंहिं रब तव्हांजे मथां एहसान कयो आहे न, उन रब जो शुक्रियो बि अदा कयो ऐं उन रब जी वॾाई ऐं रब जी किबरियाई बयानु कंदा कयो। त ॾिसो हिकु तरफ़ खां अहकाम लागू करे इंसान खे पंहिंजो बनायो वियो, जीअं बंदे जो तालुक़ु अलाह ताला जे ज़ात सां जुड़ियल हुजे। वरी उन में आसानी ॾेई करे बंदे खे शुक्र जी तौफ़ीक़ ॾिनी वई, बंदे खे रब जा एहसान मञण जो रस्तो ऐं तौफ़ीक़ ॾिनी वई। पोइ बंदो जॾहिं अलाह ताला जे हुकमनि जी इताअत बि कंदो आहे, पोइ अगरचे उन में कसो पको थींदो आहे, भुल बि थींदी अथसि, कॾहिं रोज़े में खाई वेंदो आहे, निमाज़ में भुल बि थींदी अथसि, 4 रकातूं 3 करे पढ़ी वेंदो आहे, कॾहिं 5 बि पढ़ी वेंदो आहे, कॾहिं अतहियात विसरी बि वेंदो अथसि, इहे भुल बि थींदी अथसि। अलाह जी फरमाए ओतिरो हिकिड़ो अतहियात में हिकिड़ो सलाम वराए, बसि अॼु जा ॾेई वरी अतहियात खां पढ़ी पूरो कर त तुंहिंजो क़बूल। रमज़ान में भुल में जेकॾहिं तूं खाई वई, ॼाणी वाणी न खाइजांइ, भुल में हिकिड़ो ॿगर भले पेट भरे खाई वई, जंहिं महिल यादि पई तंहिं महिल बीह वञ, त बि तुंहिंजो रोज़ो क़बूल आहे। अलाह जी एॾी वॾी आसानी कई, नरमी कई, एॾियुनि नरमियुनि जे बावजूदि बंदे जे टुटल सुटल इहे खुटल रोज़ा ऐं निमाज़ बि अलाह ताला पूरे सवाब सां क़बूलिया। ईअं न कई त तुंहिंजे निमाज़ में भुल थी वई आहे त दर्जो घटि थियो तुंहिंजो, पर मां तूं सचो रुॻो हुज मूंसां, पोइ तुंहिंजो इहे टुटल फुटल निमाज़ बि मूंखे क़बूल आहे, तुंहिंजूं अंधियूं कहाणियूं बि क़बूल आहे। बंदे खे अलाह तबारक व ताला मोटाईंदो न आहे, पंहिंजे दर तां धिकारींदो न आहे, बंदो रुॻो सचो थिए। अलाह तबारक व ताला महिरबानी एॾो आहे जो बंदे जे विख जो अलाह तबारक व ताला क़दुरदान आहे। त रोज़े जे अहकामनि खे बयानु करण सां गॾोगॾु अलाह तबारक व ताला पंहिंजे किबरियाई ऐं वॾाईअ जो बयानु बि कयो ऐं शुक्रियो मञण जो बि अलाह तबारक व ताला तालीम ऐं सबक़ु ॾिनो त बंदो अलाह ताला जे ज़ात जा एहसान मञींदो ऐं शुकुरु कंदो रहे। त सभु असां चवंदासीं अल्हम्दुलिल्लाह, अलाह तबारक व ताला जा शुक्र आहिनि, शुकुर बि अल्हम्दुलिल्लाह बि इहे चवंदा रहंदासीं त अलाह तबारक व ताला तव्हां असांखे शाकिरीन बाननि में लिखंदो ऐं अलाह ताला उन्हनि तस्बीह कंदड़ बाननि में लिखंदो जेके अलाह जो एहसान, अलाह तबारक व ताला जी सना ऐं तारीफ़ हर वक़्तु कंदा रहंदा आहिनि। अलाह पाक चलो तव्हां असांखे ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।